नाले वारे क्लासिकल रागी अलन फ़क़ीर खे मदान खां विछड़े 21 वर वियामी विया आहिनि, पर संदसि गीत अॼु बि हज़ारे दिलनि ते बादशाही कंदे नज़र अचनि था। अलन फ़क़ीर जे वरसीअ जे मौक़े ते फ़नकारनि जी तंज़ीम आसा, सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटीअ में संदसि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। पर हर साल जियां हिन साल बि सक़ाफ़त खाते पारां कंहिं बि सतह ते का तक़रीब मुनक़िद न कई वई। तारीख़ गवाह आहे त फ़नकार हमेशह अमन ऐं मोहबत जो सफ़ीर रहियो आहे ऐं संदसि ॻायल वायूं सचल शाह बुला शाह ऐं मुख़्तलिफ़ सूफ़ी फ़नकारनि खे जेका ॿीजर जी तंद खणी हुन सॼी दुनिया में अमन जो दर्श ॾिनो, जंहिंजो को मिसाल नथो मिले। अलन जो नेमुल बदिल कॾहिं थी बि नथो सघे। अलन फ़क़ीर बणिजी सूफ़ी रंग धारे हुन सॼी दुनिया में असांजे सूफ़ी फ़क़ीरनि जो सूफ़ी शाइरनि जो पैगाम पहुचायो। हुन जा मशहूरु गीत टिड़ी पवंदा टारिए जॾहिं ॻाढ़ा गुल या मुंहिंजी ॿोली मुंहिंजी ॿांभियाणी हला, या उन खां सवाइ बाबे बुले शाह जा तमामु घणा हसीन गीत हुया ऐं उहो क़ौमी नग़मा बि हुन केतिरा ई ॻाया। ऐं अलन फ़क़ीर जी अॼोकी इहा वरसी सिंध सक़ाफ़त खाते खे करणु खपे। हाँ, या पाकिस्तान नाले वारे कलाकार लतीफ़ जे वैरागी मोहतरम अलन फ़क़ीर साहब जन जी अॼु 21वीं वरसी आहे। कल्चर डिपार्टमेंट खे सिंध जो पाकिस्तान नाले वारे रागी मोहतरम अलन फ़क़ीर वॾी शख़्सियत हुया, उहे विसरण जहिड़ी शख़्सियत कोन हुया जो उन्हनि खे कल्चर डिपार्टमेंट विसारे छॾियो। कैमरामैन फिरोज़ बलोच सां गॾु मीर मुर्तज़ा नुआणी, सिंध टीवी न्यूज़, जामशोरो।